अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजो HTML क्लास 1 जो पहिरियों ट्यूटोरियल वीडियो में हाज़िर है। मुझो नालो आफ्ताब सुमरो है। HTML जे लाए सब खां पहिरीं असां नोटपैड टेक्स्ट एडिटर खोलींदासीं। ही नोटपैड एडिटर है। हिन में असां HTML जी कोडिंग लिखण शुरू कंदासीं। सब खां पहिरीं टैग HTML शुरू कंदासीं। जेका टैग खुलंदी उहा बंदि थींदी आहे। असां हिते HTML जी टैग बंदि करे छॾी। उन खां पोइ असां हेड टैग शुरू कंदा आहियूं, जेका ख़ुदि बंदि थींदी। हेड टैग के अंदर टाइटल टैग होंगी है। टाइटल जेको ही टाइटल बार है, जी हिते अनटाइटल्ड नोटपैड लिखियो पियो है, वो जेको असां टाइटल में लिखंदासीं वो असांजे ब्राउज़र में रिज़ल्ट में नज़र ईंदो। टाइटल में असां लिखूं था दिस इज़ माय फर्स्ट वेब पेज। टाइटल टैग असां बंद करे छॾी। इन खां पोइ असां वटि बॉडी टैग होंगी है। बॉडी वो हिस्सो है जैमें असां जेको भी कुछ लिखंदासीं वो ब्राउज़र जे हेठां मेन एरिया में ईंदो है। बॉडी टैग के अंदर असां हेडिंग 1 में लिखूं था दिस इज़ माय फर्स्ट वेबसाइट। हेडिंग टैग बंद कईसूं। या हेलो वर्ल्ड या को भी असां सिंपल मैसेज असां टाइप कयूं, वो हेडिंग 1 में असांजी बॉडी सेक्शन में ईंदो है। हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो त ही सिंपल असां वेब पेज ठाहियो आहे। हिन जी थोड़ी फॉन्ट साइज़ असां घटाईंदासीं। सिलेक्ट ऑल करे फॉन्ट में वञी असां 16 था रखूं। ओके कंदासीं। ही असांजी कोडिंग साम्हूं वाज़े थी आई है। ही तव्हां ॾिसो पिया HTML टैग शुरू थी, हिते ख़त्म थी। हेड टैग शुरू थी, हिते ख़त्म थी। उन जे विच में टाइटल टैग शुरू थी है, हिते टाइटल टैग बंद थी है। हाँ बॉडी टैग में जेका शइ असां ॾींदासीं उहा असांजे रिज़ल्ट में हिते हेडिंग 1 में ज़ाहिर थींदी। हाणे असां हिन फाइल खे सेव कंदासीं। सेव एज़ सेव एज़ टाइप में ऑल फाइल्स रखंदासीं। हाँ डी ड्राइव खोलियूं था। हिन में असां फाइल जो नालो था लिखूं फर्स्ट वेब पेज .htm या HTML सां। ही जेको डॉट खां पोइ एक्सटेंशन हूंदो आहे उहो फाइल जो क़िस्म ॿुधाईंदो आहे। जीअं असां इंसाननि जूं ज़ातियूं आहिनि, जीअं को वसाण आहे, को चारण आहे, को सुमरो है, को लिगारी है, तीअं फाइलन जूं ज़ातियूं हूंदियूं आहिनि। HTM या HTML डॉक्यूमेंट फाइल जी MS वर्ड जा हूंदा आहिनि। DOC या DOCX हूंदा आहिनि। XLX एक्सेल जा फाइल हूंदा आहिनि। PPT पावर पॉइंट फाइल हूंदो आहे। यानी एक्सटेंशन जे थ्रू असां फाइल जी सुञाणप कंदा आहियूं। जीअं फ़ोटोज़ में JPG हूंदो आहे ऐं जॉइंट फोटोग्राफिक एक्सपर्ट्स ग्रुप GIF हूंदो आहे। ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मेट या BMP बिटमेप फाइल माना चवराईंदो है। अड़े हिसाब से हर फाइल की एक पहचान होंगी है, सुञाणप होंगी है। तो असां एक्सटेंशन .htm या HTML से फाइल के सेव कंदासीं। जी असां सेव ते क्लिक कंदासीं तो असांजो फाइल सेव थी चुको होंदो। असां डी ड्राइव में वञूं था तो असांजो ही फर्स्ट वेब पेज फाइल सेव थी चुको है। तव्हां ॾिसी रहिया आहियो त जीअं HTM या HTML सां सेव कंदासीं त उहो ब्राउज़र जी आइकॉन सां सेव थींदो आहे। उन जी शिकिल ब्राउज़र वांगुरु थींदी आहे। फायरफॉक्स में ॾेखारे पियो। जेकॾहिं आउं क्रोम यूज़ कंदड़ हुजां, डिफ़ॉल्ट मुंहिंजो वेब ब्राउज़र हुजे हा, त उते क्रोम जी शिकिल में जीअं हिते ॾिसी रहिया आहियो, ही बि हिकु HTML जो फाइल आहे। अड़े हिसाब सां जीअं इन खे डबल क्लिक कंदासीं
त असांजो जेको वेब पेज जो रिज़ल्ट आहे असांजो फायरफॉक्स में ओपन थी वेंदो। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त फर्स्ट वेब पेज ब्राउज़र फायरफॉक्स में खुलियो आहे। ही जेका दिस इज़ माई फर्स्ट वेब साइट असां हेडिंग 1 में ॾिनो उहो ज़ाहिर थियो आहे ऐं जेको मथे ज़ाहिर थिए पियो दिस इज़ माई फर्स्ट वेब पेज उहो टाइटल टैग जे ज़रिए थियो आहे। हाणे जेकॾहिं असां हिन में कुझु चेंजिंग कयूं था ऐं असां हिनखे सेव कयूं था ऐं असां वरी हिनखे रिफ्रेश कयूं था त तव्हां हिते ॾिसंदव त हिते कुझु चेंजिंग थी वई आहे। माना बाय आफ्ताब एक्स्ट्रा मूं वधीक ॾिनो त ही टाइटल में इहो बि ज़ाहिर थी वियो आहे। अहिड़े नमूने ही फर्स्ट वेब पेज असां डिज़ाइन करे वरितो आहे। नंढड़ो हिकिड़ो ट्यूटोरियल हिकिड़ो स्टार्टिंग पेज आहे। अहिड़े हिसाब सां असां वेबसाइट्स ठाहिणु शुरू कंदा आहियूं।